खानपुर महर जी मेघवाड़ बिरादरी की तारीख़ में पहिरियों भेरो मुख्य पिण जी इलेक्शन थी रही है। हिंदू मेघवाड़ पंचायत जी चूंड अंदर मेघविनर समाज सुधारक ऐं मेघवाड़ एकता पैनल विच में चूंड थी है। वोटिंग लाइ खानगढ़, खानपुर महर ऐं शाहपुर महर में 3 पोलिंग स्टेशन कायम कया विया आहिनि। वोटिंग जो अमल सुबुह 8 बजे का शाम 4 बजे ताईं जारी रहियो। चूंड अंदर 1800 वोटरनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो। कंबर में मंशियात जे आलमी ॾींहं ते एक्साइज़ खाते ज़िले कंबर पारां एक्साइज़ ऑफिस खां प्रेस क्लब ताईं मंशियात ख़िलाफ़ जागीरता रैली कढी वई। हुन मौक़े ते एक्साइज़ एंड नारकोटिक्स ऑफिसर इम्तियाज़ अली मक्सी, अली अहमद अब्बासी ऐं ॿियनि चयो त मंशियात नौजवान नस्ल खे उॾोई जियां खाई रही आहे। नौजवाननि खे मंशियात खां बचाइण लाइ जागीरता रैली कढी आहे। हुननि अवाम सां अपील कई त मंशियात जे ख़ात्मे लाइ असांजो सहकार कयो वञे। खैबर वेझो ॻोठ जुमा शौक़ जे रहवासी बाग़ मां अंब पतींदे वण तां किरी फौत थी वियो। फौती जी सुञाणप 25 वरियनि जे मोहम्मद साले शौक़ जे नाले सां थी। वारसनि मूजिबि नौजवान खे बेहोशी जा दौरा पवंदा हुआ। अॼु बाग़ मां अंब पटण दौरान वण तां किरी फौत थी वियो आहे। कुंभ में शिया राब्ता काउंसिल पारां ईरान जी हिमायत ऐं इसराइल ख़िलाफ़ ईरान ज़िंदाबाद इसराइल मुर्दाबाद रैली कढी वई। शिया राब्ता काउंसिल तालके कोट डीजी जे अॻुवाण सैयद वारिस शाह, मौलाना सरफराज़ मेहदी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कुंभ जे मरकज़ी इमाम बारगाह मां रैली कढी वई। हुन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ईरान इसराइल खे मुंहुं तोड़ जवाब ॾेई हुसैनियत जो तसलसल बरक़रार रखियो आहे। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई अमरीका ऐं इसराइल खे गोॾा खोड़ण ते मजबूर करे छॾियो। भिरिया रोड में मंशियात जे आलमी ॾींहं ते सिविल सोसाइटी ऐं शहरनि पारां मंशियात ख़िलाफ़ रैली कढी वई। रैली में सिविल सोसाइटी ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते रैली जे अॻुवाण इमरान अली खंड, चौधरी अजमल आराई ऐं ॿियनि मंशियात ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त अॼु मंशियात ख़िलाफ़ सॼी दुनिया में आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। पर अफ़सोस भिरिया रोड में मुनज़म तरीक़े सां मंशियात विकिरो करे नौजवाननि जी ज़िंदगी तबाह कई पई वञे। उन्हनि चूंडियल नुमाइंदनि ऐं पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त भिरिया रोड ऐं भरपासे में मंशियात जो आज़ार ख़त्म कयो वञे। गंबट भरिसां क़ौमी शाहराह ते मकई सां भरियल ट्रालर शेज़ोर मज़दा मथां कल्टी थी पियो। ट्रालर कल्टी थियण सबबि शेज़ोर ड्राइवर फौत, संदसि साथी सख़्त ज़ख़्मी थी पियो। ट्रालर ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो, जॾहिं त मोटरवे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती ड्राइवर ऐं ज़ख़्मी खे गम्स इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। फौती जी सुञाणप आसिफ सियाल जे नाले सां थी। पुलिस मूजिबि लाश खे अमानत तौर गम्स इस्पताल में रखियो आहे। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कई वेंदी। भिरिया रोड भरिसां ॻोठ बगूदड़ो जे रहवासी लाखा बिरादरी जे मर्द औरतुनि पारां बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मीडिया सेंटर आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मसमात पूंज लाखो, अला रखियो लाखो, नूरल लाखो ऐं ॿियनि चयो त बशीर लाखो, नज़र मोहम्मद लाखो, वहीद लाखो ऐं ॿियनि 2 ॾींहं अॻु असांजे घर ते चढ़ाई करे असां मथां हमिलो कयो आहे। हमले में हनीफ़ लाखो ऐं संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस वाक़े जो केस दाख़िल नथी करे। घर जे नौजवान असगर लाखो खे पुलिस पिण खणी वई आहे। उन्हनि मुतालबो कयो त इख़्तियारी मामले जो नोटिस वठनि। कंबर ऐं हुन जे पसगिरदाई में मिट्टी जे ज़ोरदार तूफ़ान ॾींहं खे राति में तब्दील करे छॾियो। तूफ़ान सबबि हदे निगाह तमामु घटिजी वई। शहरी घरनि ताईं महदूद थी विया। तेज़ हवाउनि सबबि घरनि जी छितुनि ते पयल सोलर प्लेटूं ऐं दुकाननि ॿाहिरि लॻल पोस्टर बैनर किरी पिया।